पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी JUI सरबराह मौलाना फजल रहमान से मुलाकात। मुल्क की मजमूई सियासी सूरत हाल और पार्लियामानी मामलन से गालियों ज़रियन मूजिब सेनेट और कौमी असम्बली में अपोजिशन लीडर्स की मुकररी बाबत भी गाल बोल कई वही। मुलाकात दौरान आज़ाद कश्मीर के इन हाउस तब्दीली ते भी गालियों। सदर आसिफ अली ज़रदारी से अज नवाज़ लीग वफ़द की मुलाकात जा इम्कान। आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाण लाइ पीपल्स पार्टी घुरबल नंबर्स पूरा करे वरता। गुजरल डी आज़ाद कश्मीर में PTI फॉरवर्ड ब्लॉक के 9 वज़ीरन पीपल्स पार्टी में शमूलियत इख्तियार कई हुई। आज़ाद कश्मीर के कानून साज़ असम्बली में PP मेंबर्स जो अंक 27 थी वो। ज़रियन मूजिब समूरन मेंबर्स बेएतमादी की रिथ ते सही करे छड़ी। कंहिं बि वक्त बेएतमादी रिथ जमा कराने जो इम्कान। इस्तांबुल में पाकिस्तान और अफ़गान तालिबान विच में गालियों जो टियों दौर जारी। अफ़गान तालिबान तरफा लचक न ॾेखारण ते सूरत हाल वधीक मुंझारे जो शिकार थी वही। सिफारती ज़रियन मूजिब अफ़गान तालिबान लिखत में मुआहिदो करण खां पासो कर रहा आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गान तालिबान विच में छंछर जे ॾींहुं 9 कलाक ऐं गुज़िरियल ॾींहुं 13 कलाकनि ताईं ॻाल्हियूं जारी रहियूं। सिक्योरिटी ज़रिए जो चवणु आहे त पाकिस्तान अफ़गान इख्तियारनि खे दहशतगर्दी की रोकथाम जो जामे प्लान ॾेई छॾियो आहे। पाकिस्तान वाज़े कयो आहे त दहशतगर्दनि जी थींदड़ सरपरस्ती मंज़ूर न आहे। दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ पका ऐं यकीनी कदम खणणा पवंदा। पाकिस्तान जो ईंदड़ 2 ॾींहनि दौरान मखसूस वक्तन में पंहिंजूं हवाई हदूं बंद रखण जो फ़ैसिलो। पाकिस्तान एयरपोर्ट अथॉरिटी समूरन एयरलाइंस और एविएशन कंपनियन के नोटिस जारी करे छॾियो। 28 और 29 अक्टूबर ते हवाई हदूं सुबह 6 वगे का 9 वगे ताईं बंद रहंदियूं। कमर्शियल उडामुन के एहतियात करण की हिदायत। 2 ॾींहनि दौरान 3 कलाक हवाई हदूं बंद रहंदियूं। ज़रियन मूजिब फ़ैसिलो इम्कानी तौर पाकिस्तान की सरहद वेझो भारतीय फ़ौजी मशकुन के नज़र में रखंदे कयो वियो आहे। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज की शरह 11% बरक़रार। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमदी की सदारत हेठ मॉनेटरी पॉलिसी कमेटी के इजलास में व्याज की शरह 11% बरक़रार रखने जो फैसलो किया वियो। गवर्नर स्टेट बैंक जमील अहमद अगे ही इशारो दिनो हो तो व्याज की शरह में लाथ जो इम्कान न है। महंगाई के हवाले से गैर यकीनी सूरत हाल IMF से हलंदड़ गाल्हियुनि ते व्याज की शरह घटाइण जो फैसलो असरअंदाज थी सके तो। स्टेट बैंक जो चवणु आहे तो सितंबर में महंगाई की शरह 5.5% रही। PTI बानी जी भेण अलीमा खान जा 5 भेरो ज़मानत न थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी। 26 नवंबर एहतजाज केस की ॿुधणी रावलपिंडी दहशतगर्दी टोड़ अदालत के जज अमजद अली शाह हलाई। गिरफ़्तारी वारंट जारी थियण बावजूद अलीमा खान अदालत आॾो पेश न थी। अलीमा खान जो वकील अदालत में पेश न थियो। अदालत अलीमा खान जा 5 भेरो गिरफ़्तारी वारंट जारी कंदे ॿुधणी 3 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। गुज़िरियल ॿुधणी ते अदालत अलीमा खान जो सुञाणप कार्ड पासपोर्ट और बैंक अकाउंट्स ब्लॉक करण जो हुकुम ॾिनो हो। जम्मू और कश्मीर ते भारतीय कब्ज़े के 78 साल मुकम्मल। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कारो ॾियारो मल्हायो पियो वञे। सुबह 10 वगे सॼे मुल्क में कश्मीरी शहीदन की याद में 1 मिनट की ख़ामोशी इख्तियार कई वई। तकरीबूं कोठाए और रैलियूं कढी वलारियल कश्मीर के मज़लूम शहरन से यकजहती जो इज़हार। हैदराबाद, सक्कर, दादू, कंबर, कंदकोट, कंडियारो, नसीराबाद, वारहे, कुनरी, डीपलो और बेन शहरन में रैलियों और तकरीबूं। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त गजल क़ौमूं कश्मीरी अवाम के हक़ में किरदार अदा कन। ॾखण एशिया में अमन इस्तेकाम जम्मू और कश्मीर तकरार के हल ते ॿधल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पंहिंजे पैगाम में चयो त कश्मीर तकरार हल खां सवाइ ॾखण एशिया में अमन मुमकिन न आहे। गजल क़ौमुनि के ठहराउन और कश्मीरी अवाम के ख़्वाहिशुनि मूजिब कश्मीर मसले जो हल कढियो वञे। बिल्कुल या इन में कोशिदो माना वधीकता है फिलहाल तो सॼे सिंध जो ख़राब आहिनि। अॼुकल्ह दहशतगर्दी लगी पई आहे। थी सके तो इन में को वधीक हथ इन्वॉल्व हुजे और असां मुतालबो कंदासीं त असां बल्कि उहा लॻाए पिया आहिनि। हिन खां वधीक ॿियो छा था करे सघनि। हू पंहिंजी कोशिशि कंदा। यरमाल बणायो आहे उन्हनि सभिनी खे माना गन पॉइंट सॼो जो कयो आहे। ज़िंदगियूं बचियूं आहिनि भई उहो सभु। मोरो में पीपल्स पार्टी के MLA ज़ुल्फ़िकार बीहण के घर में हथियारन के ज़ोर ते धाड़ो।
गोटे देरण में सुबह सवेरे अणॼातल हथियारबंदन ज़ुल्फ़िकार भेण जे घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए सोना ज़ेवर रोक रक़म ऐं रीवो गाॾी फुर कई। फुर कयल रीवो गाॾी दरस थाणे जी हद मां हथ। MNA ज़ुल्फ़िकार भेण तस्दीक कंदे चयो आहे त राति जो 2 वॻे खां 5 वॻे ताईं हथियारबंद घर अंदरि घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते घर भातियुनि खे यरगमाल बणाए फुर लुट कई। घर भातियुनि जी रुॻो जान बची आहे, बाक़ी सभु कुझु खणी विया। सॼी सिंध में हालतूं ख़राब आहिनि। थी सघे थो के वॾा हथ मुलविस हुजनि। हिते दहशतगर्द आहिनि। पुलिस ऐं ॿिया कानून लागू कंदड़ इदारा सही नमूने कमु कंदा त जवाबदार गिरफ़्तार थी वेंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं घरू वज़ीर ज़िया लंजार राब्तो करे इंसाफ़ जी ख़ातिरी कराई आहे। SSP नौशेर फिरोज़ रुवेल खोसो जो चवणु आहे त जांच कई पई वञे। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ टीमूं जोड़ी वयूं आहिनि। सिंध में बदअमनी ते घणी हद ताईं कंट्रोल करण में कामयाब थी विया आहियूं। दाड़ेलनि जे सरेंडर करण मायने माफ़ी न आहे। दाड़ेलनि खे कानून जो मुंहुं ॾियणो पवंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो कराची में तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर चयो त कचे में ऑपरेशन सबबि असां वटि 3 महीना अॻु इहा ॻाल्हि आई हुई त दाड़ेल सरेंडर करणु चाहिनि था। असां हिकु पॉलिसी ठाहे काबीनामा मंज़ूर कराई। गुज़िरियल हफ़्ते 70 खां वधीक दाड़ेलनि सरेंडर कयो। दाड़ेल तौबा करे अॻिते वधणु चाहिनि था। कानून खां जेका सज़ा मिलणी आहे उहा मिलंदी ऐं पोइ कानून मूजिबि ज़िंदगी गारणु चाहिनि त गारे सघंदा। पुलिस सां गॾु साथ ॾियण ते रेंजर्स, आर्म फोर्सिस ऐं इंटेलिजेंस एजेंसीज़ जा तौराइता आहियूं। सूबे में अमन अमान जे हवाले सां अॻु खां सूरत हाल घणी बहितर आहे। वॾे वज़ीर कराची में ट्रैफ़िक कानून जी भञकड़ियुनि ते चालान सिस्टम जो इफ़्तिताह करे छॾियो। तक़रीब में घरू वज़ीर ज़िया लंजार ऐं IG सिंध जी शिरकत। वॾे वज़ीर चयो त रिक्शा ऐं मोटरसाइकिल समेत हर गाॾी कानून जी भञकड़ी करे रही आहे। रुस्तम भरसां जतोई ऐं महर तकरार तां फायरिंग, हिकु वाठिड़ो औरत मरणी। ज़ख़्मी औरत बादशाह ज़ादी ज़ाल मंसूर सोलंकी खे लकी गुलाम शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर इब्राहिम जतोई ऐं गौस बख्श महर विच में फ़ोन ते राब्तो। दुरनि में फायरबंदी करण ऐं जल्द फ़ैसिले जी तारीख़ मुक़ररु करण ते इतफ़ाक़। 4 रुकनी कमेटी बि जोड़ी वई। महर दुर तरफ़ां MNA शहरियार महर ऐं महबूब महर कमेटी में शामिल। जतोई दुर तरफ़ां अमीर अली जतोई ऐं अली हसन जतोई शामिल। ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि खे पुरअमन रहण लाइ हिदायतूं जारी। जतोई ऐं महर धुरनि में हलंदड़ तकरार तां हिकु वाठिड़ो समेत 43 ॼणा मारिजी चुका। रोड़ी में कालका मंदिर जे टुकड़े जी कटाई फौरी तौर रोकण जो हुकुम। चीफ सेक्रेटरी सिंध नोटिस वरितो। माइंस एंड मिनरल डेवलपमेंट 124 एकड़ जी ॾिनल माइनिंग परमिट बि रद्द करे छॾी। चीफ सेक्रेटरी सिंध DC सखर खे हिदायत कई त कालका मंदिर जे टुकड़े जी गैर कानूनी कटाई में मुलविस अंसरनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। PP MNA ख़ुर्शीद अहमद शाह, स्पीकर अवैस कादिर शाह ऐं MPA फ़ारूक शाह समेत 18 ॼणनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण वारे नेब रेफरेंस ते फ़ैसिलो महफ़ूज़। सखर एहतसाब अदालत 6 नवंबर ते फ़ैसिलो ॿुधाईंदी। एहतसाब अदालत जे जज ग़ुलाम यासीन कोलाची नेब रेफरेंस ते ॿुधणी हलाई। नेब प्रोसिक्यूटर ऐं जवाबदारनि जे वकीलनि जा दलील ॾियण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो। नेब तरफ़ां 2019 में रेफरेंस दाख़िल करायो वियो हो। सिंध हाई कोर्ट डॉक्टर शाहनवाज़ कुंबर जो लाश सारण जे केस में 3 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। सिंध हाई कोर्ट बेंच मीरपुर ख़ासि जस्टिस शमसुद्दीन अब्बासी ऐं जस्टिस मोहम्मद हसन ते ॿधल बेंच जवाबदारनि जी ज़मानत बाबति दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदार मौलवी अहमद शाहानी, अब्दुल गफ़ार ऐं महबूब सांद जूं ज़मानत वारी दरख़्वास्तूं रद्द कयूं वयूं। 3 जवाबदार गिरफ़्तार आहिनि। कश्मीर में 4 वरियनि जी निगरीअ सां ज़्यादती कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो पेतराफ़ करे वरितो, केस दाख़िल। 4 ॾींहं अॻु ॻोठ कुर्बान चाचड़ में 4 वरियनि जी निगरी शहज़ादी नसीरानी खे जिन्सी ज़्यादती जो निशानो बणायो वियो। निगरी जे पीउ इमामदीन नसीरानी जी फ़रियाद ते केस दाख़िल। फ़रियादी FIR में ॼाणायो आहे त धीउ दुकान तां शइ वठण लाइ वई हुई, देरि ताईं वापसि न मोटी। रोइण जो आवाज़ु आयो। घर खां ॿाहिरि निकिरी ॾिठोसीं त जवाबदार पंहिंजी अणसुञातल साथियुनि समेत निगरी सां ज़्यादती करे रहियो हो। चाकर नसीरानी राजोनी करण लाइ ज़ोर भरियो। न्याणी खे इलाज लाइ सखर खणाए वञण जो चई, हिन वक़्त ताईं वापसि न कई। पुलिस जवाबदार ग़ुलाबुद्दीन नसीरानी खे गिरफ़्तार करे वरितो। जवाबदार ॾोह जो एतराफ़ कंदे चयो त निगरी सां ज़्यादती कई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ग़ुलाबुद्दीन नसीरानी, सहूलियतकार चाकर नसीरानी ऐं हिकु अणॼातल जवाबदार ते केस दाख़िल कयो वियो आहे।
सखर जे इलाइक़े बचल शामियाणी में 8 वरियनि जी ॿारड़ी सां गैर इख़लाक़ी हरकतूं करण जे इल्ज़ाम हेठि मौलवी गिरफ़्तार, केस दाख़िल। निगरी जे पीउ जो चवणु आहे त न्याणी मदरसे में पढ़ंदी आहे। हुन पंहिंजी भेण खे ॿुधायो त मौलवी गैर इख़लाक़ी हरकतूं कंदो आहे। SSP सखर जो चवणु आहे त इल्ज़ाम हेठि आयल मौलवी अब्दुर्रज़ाक चौहान खे गिरफ़्तार कयो आहे। एयरपोर्ट थाणे ते निगरी जे पीउ जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। हैदराबाद सिविल अस्पताल में 4 महीननि जी ॿारड़ी खे HIV जी तस्दीक। वारसनि जा डॉक्टरनि ऐं अमले ते लापरवाहीअ जा इल्ज़ाम। HIV रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद लाइबा धी सनाउल्ला महर जे वारसनि जी बि टेस्ट कराई वई। निगरी जे वारसनि जो चवणु आहे त 2 जून 2025 ते निगरी खे रत खोड़ सबबि सिविल अस्पताल जे ॿारनि वारे वार्ड में दाख़िल करायो हो। न्याणी खे एड्स जो मर्ज़ अस्पताल में इलाज दौरान लॻो आहे। लाॻापियल इदारनि खे शिकायतूं कयूं आहिनि। नोटिस वठण जो मुतालिबो।